Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. ए दरिया तोखे ख़बर आहे त आऊं हिते कुॼ लाइ आई आहियां। आऊं हिते माणक जे लाइ आई आहियां। आऊं तोखे माणक जी पारत करण आई आहियां। मुंहिंजे माणक ते हमलो थियो आहे ऐं मुंहिंजो माणक तो वटि अमानत आहे। मुंहिंजे माणक ते का बि ॾुख ऐं तकलीफ़ न अचण ॾिजांइ। हुनखे ख़ैर सां हिन दड़ ते रसाइजांइ। दिल त चए थी हिक घड़ीअ में ई सॼो समुंड लताड़े उत पहुची वञा जिते मुंहिंजे माणक ते हमलो थियो आहे। उहा जाइ ॾिसां, उहे दुश्मन ॾिसां, पर छा कयां छा कयां? समुंड में त को रस्तो ई न आहे। कंहिं बि ॾिस जी का बि ख़बर ई न आहे। अलाए कहिड़ी मंज़िल, अलाए कहिड़े ॾिस ते मुंहिंजो माणक रहिजी वियो। ए दरिया, ऐं मुंहिंजो माणक तो वटि अमानत आहे ऐं हिन अमानत में तो ख़यानत कई त मां ॾींहं क़यामत जे तो ते ॾाहींदसि। यादा खमीसा तो एॾो परेशान न थी। माणक ज़िंदा हूंदो न कॾहिं न कॾहिं मोटी ईंदो। हे सोच रहे जेका गुलनि वारी ॻाल्हि सुणाई आहे न, राना उन मुंहिंजो जी झोरे छॾियो आहे। अदा खमीसा सुणियो थी जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु ॾिस। सोजर खे गोली लॻी त बि तरंदो तरंदो तरते अची रब कंदो त माणक बि मोटी ईंदो। जेकर माणक ज़िंदगी न बचियो हुजे त पोइ तूं त पीउ आहीं, तूं त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। उथ भाॼी राणी खे आथत ॾे। पाण खे अलाह मां आसरो नाहे लहणो। अदा खमीसा मूंखे बि ॿिए मुल्क जा फौजी पकड़े विया हुआ ऐं 6 सालनि खां पोइ आउं मोटी आयो। चाचा तू परेशान न थी, माणक ज़िंदा हूंदो त पुॼी वेंदो। काका खमीसा सरकार ने रिपोर्ट मोकिली अलाह कंदो उतां भला जी ख़बर पई। सरकार जा हाल सरिया पिया। ये असांजा बच्चा हींअर रुलनि। आऊं सरकार मां का उम्मीद कीअं सुरखां। ऐं जे सरकार न कंदी त फलाई इदारे वारा उथिया आहिनि। ये रेडियो कार ॿुथियूं सभु हिकु जहिड़ियूं आहिनि। जे भाग भलो हूंदो न त माणक मोटी ईंदो। त ये रब जी रज़ा। पैदा खमीसा तूं परेशान न थी। उठ भाॼाई राणी खे दिलासो ॾे। असीं सभई रेडियो सुणूं था। जेका ख़बर अचे थी त तोखे अची सुणायूं था। चुकी जरते केटी बंदर ते थर नंगर ते तोखे जीअ में जायो मां ॾींदुसि तुझे अदब में उथी बीहंदुसि पोइ वाती वेंदी जानी। छाता तूं त को आयो वई? पोइ किथे वञा? मुर्गो मुंहिंजी नौकरी तेल कराईंदे। तुंहिंजी नौकरी छाजे लाइ तेल थींदी? ए हाजी साहब अॼु या सुभाणे हिते अगरि ओचितो लहे अची ए तोखे अंदरि बंगले में ॾिसे पोइ मुंहिंजी नौकरी तेल थींदी आहे न? मुड़ुस त खंभे जहिड़ो थियो आहे, अकुल टक ई की नहीं? हाजी साहब मूंखे हिते पाण सां गॾु विहारींदो आहे, तोखे ख़बर न आहे छा? हाओ हाओ मूंखे सभु ख़बर आहे, पर हू मालिक आहे, तोखे गॾु विहारे सघे थो। मूं तोखे हिते विहारियो त कंहिं ॾिसी वरितो त मिली आऊं त हिन फार्म तां छुटुसि। ठीकु आहे मां हाणे हलां थो, पोइ हाजी साहब अचे त मूंखे ॿुधाइजा ज़रूर। ए हू तोखे पाणे सॾाईंदो।
अॻ में बि त तोखे सजाईंदो आहे न। वेली हाणे तूं वञ। धीअ राजा ही कुॼा पई ॿुधी? अम्मा ख़बरूं पई सुणा पर रेडियो खे अलाए कुॼा थियो आहे, आवाज़ ई नथो अचे। ए अमा राजा, रेडियो खे कुझु न आहे थियो, ही मौसम जी ख़राबी आहे न, उन करे रेडियो न वॼंदो। अब्बा मौसम जी जहिड़ो असां सां दुश्मनी हुजे। ए जी राजा, ही सभु कुदरत जूं ॻाल्हियूं आहिनि। कुदरत वारो अलाए कहिड़ी ॻाल्हि में राज़ी हुजे, इहा इंसान वीचारे खे कहिड़ी ख़बर। धीअ राजा हाणे तूं थकी पई हूंदी आहीं, हाँ? रेडियो खे रख हिकिड़े पासे, थोड़ो अच आराम कर। अम्मा तू थकजी पई हूंदी, तू भले लेट, ऐं रेडियो पई ॿुधां। ठीकु आहे दी, जेका तुंहिंजी मर्ज़ी। लाला मानी खा बाबा, मानी खा ना बाबा, मानी खा। मानी छा आहे? मच्छिया समुंड जी। मच्छी समुंड? हाँ खा 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 खा। नाना आउं कोन खाईंदसि, समुंड खणी वेंदो पोइ मूंखे मारे छॾींदो समुंड। न न समुंड कोन मारे, तूं मानी खा। न मूंखे खणी वेंदो समुंड, तोखे बि खणी वेंदा, तोखे बि खणी वेंदो, मूंखे बि खणी वेंदा। माणक किथे आहे? माणक मुंहिंजे होड़े ते वियो आहे। हाँ समुंड वियो आहे, पोइ त हलियो वेंदो। मामा ने मूंखे बि खणी, मूंखे बि खणी। मुझा मालिक मुझे बचने बालक जी भारत मुझा मालिक ये असांजो हिकिड़ो ई बचड़ो आहे। मालिक जी असांजी झोली तो भरी, मुझा मालिक मां खाली न करे। तू ही ॾियण वारो आई, तू ही बचाइण वारो आई। कहिड़ा पुछंदे पूर तूं, कहिड़ा ॾिसंदे सूर तूं, मुंहिंजे हिनड़े लाड़ जा दरिया जे पछाड़ जा। मांझी वो मांझी वो मांझी वो मांझी वो। ये सोच रहा ए कुझा में सोची काका आऊं घर हली छा कंदुसि? माण्हू मूंखां हिन बाह बाबति पुछंदा, आऊं हुननि खे कुझा चवंदुसि? ए वरी भी तू शुक्र करे, ए तुंहिंजी बाह कटी आहे, जान त बची आहे न, पर मूं माणक बिना ए मुंहिंजी त ॿई बाहूं कटियल आहे। काका ईअं परेशान न थियो, अलाह कंदो माणक बि सही सलामत हूंदो ऐं जल्दी पंहिंजे घर अची वेंदो। पर अलाह हुनखे घेर सां रखे। ए अचो सुजरा, अलाह न अचो त हलो। हाँ हलो काका हलो।
ए अब्बा सोचा तू हाणे मूंखे पहिरियां थी ख़बर सुणा काकी कुझु सुणाया वो वक्त याद कंदे मूंखे त रफणी थी वठे। अब्बा मूंखे सिर्फ इहो ॿुधा त मुंहिंजे माणिक खे गोली त कान लॻी हुई न। चाची पहिरीं गोली मूंखे लॻी, आऊं वञी पाणी में डुब थियसि, होड़ो पाणी में अॻिते हलियो वियो, पोइ मुर्गी फायरिंग पई ॿुधी, पोइ मूंखे ख़बर रखी न कुझु थियो कुझु न थियो। अलाह कंदो मुंहिंजो माणिक ज़िंदा हूंदो। काकी मूं बाह विञाई घोरी, अलाह करे माणक ज़िंदा हुजे ऐं हू वापसि हिते अचे। ए माणक जी मां तू परेशान न थी, माणक ज़िंदा है, तू जल्दी मोटी ईंदो। कमीसा इहो त आऊं पंहिंजो पाण खे ॾढ ॾेई वेठी आहियां, पर नूरी ऐं नबनवरनि जी ख़बर सुणी अथमि त मुंहिंजो इहो फाटे थो। काकी नूर ऐं नबन जी पंहिंजी ग़लती हुई, जेकॾहिं फौजन घर न पुॼनि हा त हू कीन मरनि हा। उहे त पराए मुल्क वारा फौजी बंदूकूं खणी बीठा आहिनि, हू जॾहिं ओपरा माण्हू ॾिसनि था न त पोयां पइजी था वञनि, न ॾिसनि था न सुञाणनि था, बसि हुन खे ॿधियो जेल में था वञी विछ। जेकॾहिं मुंहिंजो पुटु थाणे में हूंदो न त हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु घर मोटी ईंदो। काकी अल्लाह मां आसरो कीन लाइबो, तूं परेशान न थी, असां माणक वारनि जी ॻोल्हा कयूं था। ए खमीसा तूं हिते को वेठो आहीं, उते वञी मुंहिंजे माणक खे ॻोल्हे अच। मां अलाह जे इंतज़ार में आहियां, बसि हू अचे त असां ॿई भेड़ा थियूं था। ओ अलाह नो बची वियो। अदा खमीसा हल था हलूं। हा बाबा हलूं, दुआ कजांइ। अल्लाह की अमान। या अल्लाह तोखे पार था मुंहिंजे बच्चे खे कोसो वाह न लाइजे, केर सां आणीस मां पंहिंजे सीने सां लाया बच्चे खे, मां हुन खे पंहिंजे हथ सां मेहंदी बि कोन आई आहे। वे शादा वे बाबा अरे अवां त भले पार तां मोटिया आयो, हाणे त हिते बहारियूं थी वेंदियूं। बेशक शादा बेशक। बाबा ही वक्त मूंखे ॾाढो यादि ईंदो आहे शादा, जॾहिं न शिकार घटिजी वेंदो आहे, वीचारा हिते जा माण्हू ॾाढा परेशान थींदा आहिनि। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे उन्हनि ते ॾाढो रहम ईंदो आहे। साईं हितां जा माण्हू रोज़ पुछण ईंदा आहिनि तव्हांजो त हाजी साहब कॾहिं थो अचे। बुला बाबा हाणे आहां माण्हू खे ॿुधाए छॾियो त मां हिते अची वियो आहियां। ऐं हा, जेकॾहिं को माण्हू अव्हां खां भले पार जो पाणी घुरे त हुनखे ॾेई छॾियो। भाउ माण्हुनि जूं मुश्किलातूं हल थियनि त इहा नेकी जी ॻाल्हि, कंहिंखे रोकजो न। हाज़िर साईं हाज़िर। हा शादा बाबा। शादा इहो पंहिंजे सिम जी ख़बर त सुणाए। हाजी साहब सिम उते तव्हांखे पई सॾे, कई पखी तितर तलूर पिया उते उॾामनि। कंदासीं तितर ऐं तलूर जो शिकार कंदासीं शादा, पर शादा तोखे त इहा चङी तरह सां ख़बर आहे न त मां बाज़ जो शिकारी आहियां। बाज़ जे शिकार खां अलावा मूंखे कंहिं बि शिकार में मज़ो ई कोन ईंदो आहे। हाजी साहब बाबा हीअ सिम तव्हांजी, असीं तव्हांजा, जेको तव्हां हुकुम कंदो बाबा से उहो शिकार कराईंदासीं।
थोरो थक लाहे हलंदासीं सिम जी तरफ़। ठीक है हाजी साहब। माझी वो माझी वो माझी वो माझी वो। ए अम्मा राजा वरी कुझा पई सोचिए। अम्मा माण्हू अलाए कुझा चवंदा। कंहिंजे बारे में कुझा चवंदा? अम्मा मुंहिंजे बारे में। राजा तू अहिड़ो कोती सोचिए अम्मा। माण्हू चवंदा त राजा निभागी आहे, माणक सां मंगणी कई त माणक जो ऐं ॿियनि सभिनीनि जो सिर खयईं। तोखे ईअं केर बि कोन चवंदो। इहा त पंहिंजे भागनि जी ॻाल्हि आहे। अम्मा पोइ मुंहिंजो नसीब ख़राब आहे। तुंहिंजो नसीब सुठो हूंदो त माणक मोटी ईंदो, ऐं जे नसीब ख़राब हूंदो त तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कोथी करी। अलाह कंदो माणक मोटी ईंदो ऐं तोखे कुंवार बणाए हितां वठी वेंदो। अम्मा अलाए को मूंखे केॾी केॾी महिल डप वराए वेंदो आहे। मूंखे लॻंदो आहे त माणक जो होड़ो बुॾी वियो आहे। माणक जो होड़े खे अलाही कोन ॿोड़ींदो, दरिया पीर कंदो। माणक जो होड़ो दरिया त तरंदो अची तड़के लॻंदो। पर अम्मा मूंखे केॾी केॾी महिल गोलियुनि जा आवाज़ बि ॿुधण में ईंदा आहिनि। मूंखे ईअं लॻंदो आहे त हिकु गोली माणक खे लॻी वई आहे ऐं सॼो दरिया रत सां ॻाढ़ो थी वियो आहे। राजा इहे सभु तुंहिंजा वहमी ख़्याल आहिनि न मड़। पंहिंजे दिलि मां इहे अभागा वहम कढी छॾ। अलाह कंदो माणक ख़ैर सां मोटी ईंदो। पर अम्मा ॿिए मुल्क जा फौजी पाणी में असांजे माण्हुनि ते हमलो को कंदा आहिनि। हिन दुनिया में हर शइ ते झेड़ो आहे। ज़मीन पाणी पट हर शइ ते झेड़ो आहे। समुंड जो इहो ज़हर जहिड़ो खारो पाणी जंहिंमें असां जणनि जी रोज़ी आहे इन ते बि झेड़ो आहे। कॾहिं त हितां जा फौजी हुननि जा माण्हू पकड़े ईंदा आहिनि ऐं कॾहिं वरी हितां जा फौजी असांजा माण्हू पकड़े वेंदा आहिनि। कॾहिं रहीमा लोड़ींदी आहे, कॾहिं राणी लोड़ींदी आहे, त वरी कॾहिं तूं जड़ी राजा लोड़ींदी आहे। अस्सलाम वालेकुम मैडम। हुकुम हुकुम मैडम, असीं अवां जो कमु न कंदासीं, कंहिंजो कमु कंदासीं। भले आवा ऑफिस मोकिले छॾियोसि, अलाह कंदो जो कमु थी वेंदो। अल्लाह हाफ़िज़। साईं काफ़ी देर खां तव्हांजे ऑफिस में बीठा आहियूं। छा था चओ बाबा? साईं माणक ऐं कुझु ॿिया माण्हू घोड़े सां अंदरि समुंड में विया हुआ मच्छी जे शिकार ते। साईं इंडिया जी फ़ौज हुननि ते हमलो कयो। पोइ साईं का ख़बर न। साईं असां थाणे ते वियासीं, पुलिस वटि वियासीं, पर हुननि कचे पने ते बसि लिखी छॾियो ऐं साईं दरख़्वास्त में न वरितो। अवां कोशिश कयो मन को असांजो भलो थी पवे। बाबा ॿाहिरि छोकिरो वेठो आहे, उनखे दरख़्वास्त ॾेई छॾियो। पोइ जेकॾहिं का ख़बर पई त असां उनखे ॿुधाए वठंदासीं। ठीकु आहे साईं, आउं ॿाहिरि दरख़्वास्त ॾियां थो ऐं माण्हू जी तस्वीर बि ॾियां थो। साईं तव्हांखे अलाह जो वास्तो आहे, कोशिशि कजो। पर साईं असां ग़रीबनि जी आंखें पार थो हुजे। ठीकु आहे ठीकु आहे बाबा। लॻे थो सभु ज्वार माणक पाण भेड़ा खणी वियो आहे। हाणे त भॻी टुटे ई नथी। हर तरफ रुगो
सुञा ई सुञा आहे। हिते त को पखी बि पर नथो हणे। जेका आऊं पुछां त मुंहिंजो माणक कॾहिं मोटी ईंदो, को माण्हू ई नथो ॾिसाइजे। ही दरिया खे कुॾा थी वियो आहे। ए दरिया, तू मोट ऐं माणक सूधो मोट। हिन भाॻीअ खे भञी बोरा बोरा कर ऐं चांडो किरण में ज्वार आण। ज्वार जा सभु ॾींहं सभागा हूंदा आहिनि। मुंहिंजी दिलि थी चवे त उन्हनि ॾींहंनि में माणक ज़रूर मोटंदो मुंहिंजो माणक। माझी वो माझी वो माझी वो माझी वो माझी वो। तू रोई को थी? अदी मूंखे माणक तो याद पे। तू उनखे दुआ कर त अल्लाह करे खैर सां हुजे। हाँ, मुझे दिल ते यकीन तो हो रे भेण माणक जिंदा आहे। अदी वो तो मुंह ब्यास रोपी न लातो आहे, पर पंहिंजो उजड़े लंगर ॾिसी मुंहिंजो अंदर काजे पियो थी। अल्लाह कंदो इहे वरियूं ख़ुशियूं हिन वेड़े ते मोटी ईंदियूं। तू सब्र कर। आओ दी, अल्लाह वो ॾींहुं कंदो त मुंहिंजो माणक केर सां घर मोटी ईंदो ऐं मुंहिंजूं हुनखे अखियूं ॾिसंदियूं, मुंहिंजो बचड़ो खिलंदो ईंदो। दरिया पीर कंदो माणक खे कोसो वाह की न लॻंदो। हाँ, अल्लाह कंदो माणक मोटी ईंदो। भेण तू सब्र कर, दिल जाए कर। हाँ, दुआ कर। हल हल हाणे हल, मुंह त पाणी विझ, रो ना। सोजर मां तव्हां खां कुझु पुछणु पियो चाहियां। जी भली पुछो साईं। अव्हां सां इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे? साईं असीं त मुहाणा माण्हू आहियूं। असांजो रोज़गार त सिर समुंड सां ई आहे। असीं त शिकार ते ईंदा वेंदा आहियूं, जॾहिं गच पंधु करे वेंदा आहियूं पोइ ख़बर नाहे पवंदी त ही पाणी पंहिंजे मुल्क जो आहे या इंडिया जो आहे। पोइ अची इंडिया जा फौजी मारियो कुटियो असांखे खयो वञनि। हिन भेरे अव्हां ते फायरिंग बि थी? हाओ साईं, फायरिंग बि थी। पहिरीं गोली अची मूंखे लॻी, मां अची पाणी में डुथुसि। पोइ फायरिंग जा आवाज़ में ॿुधंदो रहियुसि। पोइ मूंखे ख़बर कीन पई त कुझा थियो। तोखे गोली बाह में लॻी? हाओ साईं, मूंखे गोली अची बाह में लॻी। पोइ डॉक्टर ने चयो त हीअ बाह हाणे तुंहिंजे कम जी कोन्हे का। पोइ डॉक्टर ने मुंहिंजी बाह कटे छॾी। हाणे हिक बाह सां खाईंदो पीअंदो आहियां। तुंहिंजनि ॿिनि साथियुनि जी का ख़बर पई आहे? न साईं, अञा का बि ख़बर कीन पई। मुंहिंजो भाउ समुंड में गुम थी वियो आहे। असां पूरी कोशिश कंदासीं त अव्हां जे गुम थियल माण्हुनि जी का ख़बर पवे। अदा तव्हां फिकिर न कयो, अल्लाह कंदो त तव्हांजा समूरा उहे माण्हू मिली वेंदा जेके गुम थी विया आहिनि। केटा हुई कौन समुंड खणी वियो? मुंहिंजी बि खणी वेंदो, तुंहिंजी बि खणी वियो।
अॼु बाबा खे बि खणी वियो, मां खे बि।